मोहम्मद, तारीफ के मोहताज नहीं आले मोहम्मद, क्योंकि फूलों को अतर लगाया नहीं जाता, फूलों को अतर लगाया नहीं जाता। महबूब जा बचड़ा तारीफ जा मोहताज ना आहिनि, सॼी कायनात उन्हनि जी आहे, रब करीम उन्हनि जी सना ऐं सिफ़त करे थो। दोस्तो जेको महबूबनि जो ज़िक्र करे थो उहो पाण ख़ुशि नसीब थिए थो, इज़त वारो बणिजी वञे थो। त दोस्तो इंशाअल्लाह ताला मौला कायनात मौला अली अलैहिस्सलाम जे शान में हिकिड़ो गुलदस्तो पेश करे उन खां पोइ इंशाअल्लाह ताला महफ़िल खे अॻिते हलाइबो। त अगर घर इल्म जो अहमद मगर दर आत हैदर आ जदुल्ला फौक ऐदी हिम जो अजहर आत हैदर आ। अगर घर इल्म जो अहमद मगर दर आत हैदर आ जदुल्ला फौक ऐदी हिम जो अजहर आत हैदर आ। अली आला उला आहे, अली मोहम्मद नरा आहे, अली मुश्किल कुशा आहे, अली वाली बिला आहे, अली हाजत नवा आहे, बल्कि बदर तुजा आहे, अली हादी हुदा आहे, अली शेरे खुदा आहे, अली शाफी शफा आहे, अली दारू दवा आहे, गरीब नहीं यतीमन जो जे यावर आत हैदर आ। अगर घर इल्म जो अहमद मगर दरात हैदर आ। नारा हैदरी। अगर घर इल्म जो अहमद मगर दरात हैदर आ, यदुल्ला फौक यदुल्ला फौक ऐदीहिम जो अजहर आत हैदर आ। अली 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 अल्लाह जो प्यारो, बड़ी हिम्मत दिलवारो, हनी तकबीर जो नारो, कंबायो कुफ्र जहसारो, हटे हरगिज़ न हाकारो, करे मरदूत ते मारो, न ओभारो न लहवारो, लड़े चौ तरफ चौधारो, जिया इस्लाम जो नारो, भलारो भरझलो प्यारो, असा जो मुस्तफा यारो, सदा सरदार सोभारो, हुजूम गैरत गालिब गजन फरात हैदर आ। अगर घर इल्म जो अहमद मगर दरवात हैदर आ। चेतो अली के पेशवा समझो, अली के रहनुमा समझो, अली के पेशवा समझो, अली के रहनुमा समझो, अली के खुशनुमा समझो, अली के औलिया समझो, अली के इब्तिदा समझो, अली के इंतहा समझो, अली के इब्तिदा समझो, अली के इंतहा समझो, अली के मकवा समझो। अरे गाफिल को छा समझो, संभाले हल मरी वेंदे बबर नर आत हैदर आ। अगर घर इल्म जो अहमद मगर दर आत हैदर आ। अली जी शादी थी शादी, संदस घर में नबी ज़ादी, अदू जे लाए बर्बादी ऐं मोमिन लाए आबादी, अली वहदत संदी वादी, अली वट के फरियादी, करे ही केर इमदादी, दिए कातिल के आजादी, लुटे शरबत जी गादी, तअज्जुब खोर साताबी, मुजफ्फर बाजना सज पच जे अजहर आत हैदर आ। अगर घर इल्म जो अहमद मगर दर आत हैदर आ, यदुल्ला फौक ऐदी हिम जो अजहर आत हैदर आ। दोस्तों मदीने जो साईं फरमायो, अली के चेहरे के निशान इबादत, अली जो जिक्र करण की इबादत आहे। तो दोस्तों इहो जिक्र पूरो अजीम जिक्र आहे, जडे मानो पुलसरार को भी गिरास करे विदा। तफसीर कुरान में लिखल आहे तो उन्हनि के रब करीम जे तरफ का मलाइकन के हुक्म थींदो तो इन्हनि के हाणे जन्नत जे दरवाजे ते रोकियो। अञा हिकिड़ो सवाल इन्हनि को रहियल आहे, इन्हनि को पुछा कयो अली जे बारे में इहे छा चवंदा हा। अली के मौला मञीदा हा त जन्नत में छॾियो, इन्हनि त हिकिड़ो दरवाजे को वरी इन्हनि खे दोज़ख में मोटायो। तो ही जिक्र आला उला आहे, ही जिक्र अजीम आहे, इसमें आज़म आहे। मौला कायनात जे शान में इंशाअल्लाह ताला हुन कुछ बुधाईंदासे। हिकिड़ो शहर आज़म फकीर जो जुदा ब अखियूं आहिनि ॾिसण हिकिड़ो, जुदा ब अखियूं आहिनि ॾिसण हिकिड़ो, जुदा ब कन आहिनि ॿुधण हिकिड़ो। दोस्तों ॿई अखियूं जाॾे बि ॾिसंदियूं, ॿई ॾिसंदियूं, ईअं न हिकिड़ी ॾिसे ऐं हिकिड़ी न ॾिसे, ईअं नथो थी सघे। ॾिसंदियूं त ॿई ॾिसंदियूं। कमाल जी आशिक़ हिन में ॻाल्हि कई आहे त जुदा ब अखियूं आहिनि ॾिसण हिकिड़ो, जुदा ब कन आहिनि ॿुधण हिकिड़ो। तीअं सम्झो बसि मुस्तफ़ा ऐं अलीअ खे ॿ आहिनि ॿिन्ही जो आहे हुजण हिकिड़ो, ॿ आहिनि ॿिन्ही जो आहे हुजण हिकिड़ो। नारा हैदरी। त दोस्तों महबूबन करीमन जी बारगाह में हमद बारी ताला अवल पेश कंदासीं। हमद सां पंहिंजी महफ़िल जी शुरूआत कबी इंशाअल्लाह ताला। उन खां पोइ मदीने वारे शहंशाह जी नात शरीफ ऐं उन खां पोइ बाक़ी सिलसिलो जेको हलंदो उहो मौला कायनात मौला अली अलैहिस्सलाम जो शान मुबारक, मौला इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो शान मुबारक, सैयदा तय्यबा ताहिरा हाजरा राज़िया मर्ज़िया जनाब ज़हरा खातून अतहर जे शान मुबारक में गुलदस्तो ॿुधाईंदासीं। त दोस्तों अवां खुश नसीब आहियो, दुनिया दम गुज़र आहे। आख़िर तव्हां असां बि छॾियूं हिकिड़े ॾींहुं हलिया वेंदासीं, मगर खुश नसीब आहियो जेके अली जे तरफ़ खां आहियो। मुबारक हुजे।
सफत मत करे जो खैर मुबारक अली जे तरफ वारद के मोमिनन के आशिकन के करोड़ा मुबारक होजन बिनी जहानन में कामयाब आहिन ऐं मोहब्बत हुजे त हज़रत हुर जहिड़ी हुजे सुभान अल्लाह मीस में तमार जहिड़ी हुजे जो मीस में तमार के दुश्मनन चयो अली जो ज़िक्र न कर तोखे मारींदासे चई भले वठे टुकर टुकर करे छॾियो अली जे दरवाज़े खे नाहे छॾिणो अली जे दर खे नाहे छॾिणो त इंशाअल्लाह ताला मौला कायनात जे दर मुबारक ते इंशाअल्लाह असांजो ही साथ ईंदो असां ही माण्हुनि जे करे या कंहिं बि ॻाल्हि जे करे ज़िक्र नथा कयूं असां इन दर्जा गुलाम आहियूं गुतड़ा आहियूं मालिकनि जा सनागर आहियूं इंशाअल्लाह ताला असांजे मरण ताईं रग रग में अली अली निकिरंदो सुभान अल्लाह चमन चमन गली गली अली अली चमन चमन गली गली अली अली चमन चमन गली गली अली चमन चमन गली गली अली चमन गली गली अली चमन गली गली अली चमन गली गली अली चमन गली गली नारा हैदरी हमद बारी ताला बारगाह इलाही में पेश क्यों था उन खबो नाज़ शरीफ बादशाह बे परवाह वाला बादशाह बे परवाह वाला या खुदा तू सखी मांगता कर फकीर तो बादशाह बे परवाह वाला तू बादशाह बे परवाह वाला या खुदा तू सखी मांगता कर फकीर तो बादशाह बे अगर काफी खता थे थी मगर माफी अता थे थी अगर काफी खता थे थी मगर माफी अता थे थी मिठा मोड़ था गुरबतो जा कसीर तू बादशाह बे परवाह वाला तू बादशाह बे परवाह वाला या खुदा तू सही मांगता गर फकीर तू बादशाह बे करे छो तक शैल कदीर तू बादशाह बे परवाह वाला तू बादशाह बे परवाह वाला या खुदा तू सखी मांगता गर फकीर तू बादशाह बे सखी मांगता गर फकीर तू बादशाह बे बोझा जबी तो जा महेसर से धरी मोहजा बोझा जबी तो जा महेसर से धरी मोहजा बोझा जबी तो जा महेसर से धरी मोहजा तुझे दान द्वार थोपने पेनू अमीर तू बादशाह बे परवाह वाला
सखी मांगदा गर फकीर तू बादशाह पे